लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु अॼु महिमान मौजूदु आहिनि असांजो प्रोफेसर, असांजो डॉक्टर ऐं कई ज़माननि खां माण्हुनि खे उन जे बीनाईअ जे मामलनि खां बाख़बर रखण सां गॾु उन्हनि खे अखियुनि जी रोशनी जी ॾियण जूं कोशिशूं कंदड़ डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद साले मेमण साहब जेको आहे उहो अॼु असांजो महिमान आहे। अॼु असां उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, पर ॻाल्हियुनि करण खां अॻु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असां डॉक्टर साहब खे वरियनि खां ॾिसंदा था अचूं ऐं जीअं वरियनि खां असां डॉक्टर साहब खे ॾिठो आहे या उन जे बारे में असांखे मुख़्तलिफ़ दोस्तनि ॿुधायो आहे, डॉक्टर साहब परहेज़गार तौरु जीअं कल्ह हो तीअं अॼु आहे ऐं असां ख़ुशि आहियूं त सिंध में अहिड़ा डॉक्टर मौजूदु आहिनि जिन जी परहेज़गारी जे करे कई सौ हज़ार डॉक्टर न रुगो मुतासिर थियनि था पर मुतमइन हुजनि था। लीडर टीवी ख़ुशनसीब आहे त अॼु मोहतरम डॉक्टर मोहम्मद साले मेमण साहब जो इंटरव्यू पई करे। अचो त हुन सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। ऐं को बि वक़्तु विञाइण जे बदिरां इहो चाहींदुमि त तव्हां जेकॾहिं पंहिंजे ॻोठ खां पंहिंजे वालदेन ऐं जेका सांभर में तव्हां पंहिंजा वालदेन उन्हनि जा वालदेन मूं पंहिंजो पर ॾाढो ॾिठो, ख़बर न आहे तव्हां केरु केरु पंहिंजे वालदेन मां ॾिठा, औरतुनि मर्दनि समेत, उहो जेकॾहिं तफ़सील असांखे ॾेई सघो। साईं मां कंडियारे शहर में पाकिस्तान ठहण खां अॻे 1938 में जाउसि। इहो साल पक न आहे मूंखे। अॻे ज़माने में रवाजु हूंदो हो त स्कूल में वञी लिखाईंदा माइट, पोइ जेको उस्ताद जी मर्ज़ी हो लिखी छॾींदो। सो हुननि बहरहाल मुंहिंजो लिखियो त मां पैदा थियुसि 25 अक्टूबर 1938 में। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो नंढो भाउ मूंखां साल नंढो, उन जो बि साॻियो ई हुननि लिखायो। उहो मूंखां नंढो साल बि, पर साॻी मिले। सो बहरहाल अंदाज़ो इहो आहे त चवंदा त साईं जॾहिं कोचा वारी धरती धुॾी, हा इहा ॻाल्हि आहे 1935 जी आहे। तंहिं वक़्तु तव्हां 5-6 महीननि जा हो। अच्छा, त उन हिसाब सां इहो 38 वारो हिसाबु पूरो आहे। मुंहिंजो ख़ानदानी कोरी ऐं पंहिंजो असुल खां वठी दीनदार माण्हू हुआ। मां पंहिंजो ॾाॾो कोन ॾिठो, पर हिकिड़ो कुराड़ो हो जेको ॿुधाईंदो हो त भाई हाजी अहमद मुंहिंजे ॾाॾे जो नालो हो, उहो भाई वेठो कतींदो हो। शाह भिटाईअ जो रिसालो हूंदो साण ऐं क़ुरान शरीफ़ सां हूंदोसि, ऐं हर वक़्तु पंहिंजो कतींदो बि हो ऐं या हई या कयूं पढ़ंदो वेठो। इहो हो मुंहिंजो ॾाॾो, मां कोन ॾिठो। किथां आया इहा ख़बर कान्हे का। मुंहिंजो पड़ ॾाॾो पंहिंजनि 4 पुटनि सां कंडियारे में अचे हिकिड़ो नंढिड़ो झूपड़ो ठाहे रहियो। बाबे खां पुछियुमि त तव्हां भला ॾाॾे खां कॾहिं पुछियो त किथां आहियो? चईं बाबा वॾनि सां थोरी एतिरो गहरो थिबो आहे। मां कॾहिं न पुछियोमांसि। मां चई ॾाढो सुठो। सो इहा का ख़बर कान्हे का त मुंहिंजो वॾो किथां आयो, असां किथां जा आहिनि। पर मिट माइट रसूलाबाद नसरपुर में मां जॾहिं वियुसि त उते नक नक्शा मूंखे सभु पाण वारा मिलिया। सो उते मां उन्हनि खे पुछियोमांसि तव्हांजो को ॻाल्हि अहिड़ी आहे त को छॾे हलियो वियो हुजे? चवनि हा इहो हिकिड़ो हुयो माण्हू जेको छॾे हलियो वियो कावड़िजी, पर उहो मोटी आयो, तंहिं करे उहो थी नथो सघे। बहरहाल हिकिड़ी कुराड़ी हुई तमामु 100 सालनि खां मथे, उहा चवंदी त तव्हांजो पड़ ॾाॾो ऐं मुंहिंजो पीउ इहे नसरपुर में विया हुआ। बहरहाल इहा तारीख़ हिते पूरी थी। वालिद साहबु सूफ़ी वंश हुयो। चाचा मुंहिंजा उहे पढ़िया जेका उन ज़माने जी एजुकेशन हूंदी, जंहिंखे कमेटीअ जो इम्तिहान चवंदा, 7 जमायतुनि में कमेटी ॾींदा, सिंधी फाइनल, सिंधी फाइनल, ठीकु आहे, कमेटीअ जो इम्तिहान।
त उहे एतिरो पढ़ियल हा। बाबो साईं 4 दर्जा पढ़ी भॼी वियो, पोइ वञी दर्ज को कमु सिखियो। ॾाढो मुंहिंजो कोरी वियो, पोइ बाबो मोटी आयो त उहो कोरी थियो। उन ज़माने जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। बाबो चवंदो हो त 1915-16 में जॾहिं इहो पंहिंजो पहिरीं लड़ाई लॻी त कपह महांगी थी वई। माना 1914 में 14 कपह महांगी थी। जेका कपह पंहिंजो असांखे जोड़ीअ ठाहिण में आने जी हूंदी हुई, सा महांगी थी 12 डबल थी वई। डबल थी वई। हाणे असां सभु कोरी गॾु थियासीं त हाणे असां छा कयूं? त सभिनी यकमुश्त इहो फ़ैसिलो कयो त माण्हू ग़रीब आहिनि, उन्हनि ते लोड कोन विझंदासीं। असां पंहिंजी जेका आहे महिनताणो उहो वधाईंदासीं कोन। सो असां उहो हिकु आनो लास्ट बर्दाश्त कयो 5 साल। पोइ वरी साॻी कपह साॻे ते पहुती, चई असांजो वरी मुनाफ़ो अच्छा, वरी अघु वापसि थियो? वापसि थियो। अंग्रेज़ जो दौर? अंग्रेज़ जो दौर हो 22-23 में। चाचा असांजा ॿ कराचीअ में पंहिंजो नौकिरी कंदा, त बाबो चवंदो बाबा साईं मां उन दौर में कराची में? हा साईं, 20 खां वठी 20 खां 23 ताईं मुंहिंजा 2 चाचा कराची में। नाला छा अथनि? हिकिड़ो अब्दुल हमीद, हिकिड़ो मोहम्मद हाशिम। हा। अब्दुल हमीद हूंदो शायदि सिंध मदरसे में, ऐं मोहम्मद हाशिम हूंदो NGP में। पोइ उते उहे छॾे विया 23 में त को एजुकेशन शुरू थी। अच्छा। हुननि इहा बर्दाश्त न कई, चवनि न को एजुकेशन में असां न पढ़ाईंदासीं। उहो मोटी कंडारे आया। पोइ हिकिड़ो त वरी उते ई मास्टर थी वियो, पोइ हेड मास्टर थी रिटायर थियो। बाक़ी साईं विच में कटिया थो, माफ़ु कजो। को एजुकेशन माना उन दौर में औरतुनि जी तालीम हुननि खे क़बूल न हुई? न, गॾु तालीम? गॾु तालीम क़बूल या न हुई। अकेले हुई ऐं गॾु न हुई? अकेली हुई, गॾु न हुई। अच्छा। हा, छो त कंडियारे में छोकिरियुनि जो स्कूल हूंदो हो। असां जॾहिं हूंदा हुआसीं त वॾो स्कूल हो कंडियारे में। अच्छा। हा, वॾो स्कूल हूंदो हो। मुंहिंजी घरवारी उते पढ़ंदी हुई उन स्कूल में। पोइ उहो जॾहिं पाकिस्तान ठहियो त बंदि थी वियो केरनि सां। तो बरकत या थी पाकिस्तान जी। सो पोइ वालिद साहबु चवंदो हो त बाबा मां कमाईंदो हुअसि 4.5 रुपया महीने में। चाचा जन कमाईंदा हुआ 2 रुपया। सो मां हुननि खां घणो आसूदो हूंदो हुउसि। बहरहाल मुंहिंजो वालिद साहबु सूफ़ी मंश हो, सदाईं बुज़ुर्गनि सां हूंदो हो, भिटाईअ सां हुनखे इश्क़ हो। अच्छा। एतिरे क़दुरु जो गुरबख्शाणीअ जो किताबु मुक़दमतुल लतीफ़ी, मुक़दमा लतीफ़ी, उन ते हिकिड़े हंधि लिखे थो त गुरबख्शाणी साहिबु भिटाईअ जी ही ॻाल्हि सम्झी न सघियो। हालांकि पंहिंजी तालीम साईं जी 4 दर्जा, दर्जा, पर शाह लतीफ़ खे हो एतिरो सम्झी चुको आहे। चिको। ऐं भिटाई उनखे एतिरो यादि हूंदो हो जो सदाईं उहो झुंगारींदो पियो। 90 साल खनि उमिरि थियसि बाबे जी। आख़िरी सालनि में मूंसां गॾु हूंदो हो। पोइ राति जो वेंदा हुआसीं त सुम्हंदे मां बाबे खे कोन ॾिठो, वेठो हूंदो मुराक़बे में, वेठो शाह भिटाई जा बेत। उहो अकेलो शाह पढ़ंदो वेठो। शाह यादि हुउसि। मूंखे यादि आहे त हिकिड़ो ठटे जो वॾो को हिकिड़ो मुहक़िक़ हुयो, फ़क़ीर इमदाद नालो हुउसि अलाए छा। पोइ उहो आयो त के भिटाईअ जा वठी आयो ॾाढा। पोइ उन्हनि सां बाबे जो मुक़ाबिलो करायईं। हाफ़िज़ हिन माण्हूअ जो मूंखे अजब लॻो उन ॾींहुं साईं, बेत जो पढ़णु शुरू कयो त बंदि ई न करे। मां चयो बाबा ही तव्हां कॾहिं पढ़िया? मां त कॾहिं न ॾिठो तव्हांखे। चई मां हूंदो हुउसि जॾहिं सूफ़ियुनि सां गॾु त पोइ उते पढ़ंदा हुआसीं। उहो छा सूफ़ियुनि जी का टोली हुई, जमात हुई? हा, ईअं हूंदो हो, घुमंदा फिरंदा। काज़ी अहमद में बाबे जो मुर्शिद हूंदो हो, काज़ी अहमद वारा बुज़ुर्ग। पोइ उन्हनि खे पोइ छॾे वियो बाबो, पर उन्हनि जो छो त उन्हनि में थोरी बिदत अची वई त पोइ बाबो छॾे वियो। कंडियारे में पंधु ईंदो हो काज़ी अहमद साईं। पोइ इहो मुंहिंजो वालिद साहबु। वालिद साहबु मां चोथों टियों अंग्रेज़ी पढ़ंदो हुउसि त मूंखां हिकिड़े ॾींहुं डिसेंबर जे महीने में पुछे थो त बाबा कर ख़बर इम्तिहान जो थियो तुंहिंजो कचो त भला कीअं रिज़ल्ट निकिती? मां चयो मुंहिंजो 2 नंबर आयो पे। चई पहिरियों नंबर केरु?
मां चयो ॿियो हिकिड़ो चई पोइ तोखे उहो मारे वियो? मां चयो हाणे न मारींदो। पोइ न मारियईं मूंखे। त मूंखे थो चवे त तूं महिनत करे पढ़ जो तोखे डॉक्टर थियणो आहे अच्छा ऐं अखियुनि जो डॉक्टर थियणो आहे। हाणे इहा ॻाल्हि आहे 1950 जी। अखियुनि जो डॉक्टर थियणो आहे। हिते अखियुनि जा डॉक्टर ॾाढा थोरा आहिनि ई कोन सिंध में। हेनरी हॉलैंड अचे थो शिकारपुर में, माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। सो तूं डॉक्टर थिजांइ पर यार ख़िदमत कजांइ माण्हुनि जी। पोइ मूंखे इहा ख़ुशी आहे त बाबो मूंखे इन पोज़ीशन में ॾिसी वियो। 83 में इंतकाल कयो बाबे, त हुन इहे सभु ॻाल्हियूं ॾिठियूं। साईं कॾहिं तव्हांखे शाह लतीफ़ पढ़ण जो चई? न न न, मूंखे पाण ई शौक़ु हुओ शाह लतीफ़ पढ़ण जो। अच्छा ऐं तंहिंखां सवाइ उन ज़माने में मैट्रिक में सुर सारंग असांजे कोर्स में हो। कोर्स में हा ईअं हुयो त बिटाए सां ॼण मुंहिंजी ईअं ई निस्बत हूंदी हुई। पढ़ंदो हुउसि मां, पर पोइ जीअं मेडिकल कॉलेज में आयुसि त पोइ ज़ाहिर आहे पोइ माण्हुनि जा टाइम टेबल बदिलजी था वञनि। अम्मा मुंहिंजी जेका हुई सा अणपढ़ियल हुई, पर हो नूरनामो हिकिड़ो हूंदो हुओ हा सिंधीअ हा में, हा उहो पढ़ंदी। एतिरो पढ़णु ईंदो हुओ जो मां ख़त लिखंदो हुउसि कराची हैदराबाद में त उहो पढ़ी वेंदी हुई। बाक़ी उहा पढ़ियल कान हुई। पर उन में बि सोशल सर्विसिस जा हुया जेके बि फ़क़ीराणियूं शिकारियूं इहे सभु अची अम्मा वटि वेहंदियूं, ॾुख सूर हुनखे ॿुधाईंदियूं। त उन में बि ॼण इहा शइ हुई। त असां इहे शयूं ॼण नंढे हूंदे ॾिठियूं। बाबे खे बि ॾिठोसीं, अमड़ खे बि ॾिठोसीं। ऐं मुंहिंजे पढ़ाइण में अमड़ जो वॾो हथु। बाबे हिकिड़े पासे त सद इहा कई, पर हिकु वक़्त में चयोमांसि मां कोन पढ़ंदुसि, मदरसे में पढ़ंदुसि। जीअं हा भाऊ भली, ईअं हुयो। पर अमड़ जेका हुई तंहिं मूंखे ज़ोरी पढ़ायो। बाबो ग़रीब माण्हू हुयो। अमड़ पोइ अमीर हुई? अमीर, उहा बि ग़रीब हुई। उहा बि उहा ग़रीब। ॿई ग़रीब हा। ऐं आम तसुर इहो हूंदो त असां पैसे वारा आहियूं, पर मूंखे ख़बर आहे त पोइ छा मां ठहियो साईं तासुर? तसुर ग़रीब जो जेको अहसासु थियो मूंखे न साईं, उहो उतां थियो। न न, तासुर छा मां थियो आम माण्हुनि खे? तव्हां अमीर आहियो। हा उहो ईअं हूंदो न त रखु रखाव ॿाहिरियों, अच्छा कॾहिं कंहिंखां कर्ज़ु न वरितुनि, कर्ज़ु हिकारी ॿियनि खे ॾिननि, इहो। ऐं उस्ताद हुया पढ़ाईंदा क़ुर शरीफ़, ऐं उन ज़माने में पढ़ाइण जा पैसा त कोन वठिबा। अम्मा बि पढ़ाईंदी, छोकिरियुनि खे अम्मा पढ़ाईंदी, ॿारनि खे बाबो पढ़ाईंदो। बाबे खे पढ़ाईंदे मां न ॾिठो, छो त बाबे खे मां ॾिठो त बाबो मूंखां 40 साल वॾो हुयो। अमड़ असांजी 3 शादी हुई बाबे जी। त उन्हनि 3 शादियूं कयूं? 3 शादियूं कयूं। उहे 3 हयात न हुअसि? साईं, न न, उहे मरंदी हुयूं, पोइ बि शादी अच्छा कयईं। अच्छा अच्छा। असुल छा त हुन ज़माने में मायूं जल्दी मरी वेंदियूं, ख़ासि करे ॿारनि जे ॼमण में मरी वेंदियूं घणो करे। पोइ ॿी शादी कंदा त अमड़ रही। पोइ उन असां 4-5 भाउर आहियूं, 2 भेनरूं हुयूं मुंहिंजियूं। त उहा बि ग़रीब ख़ानदान जी तमामु, ऐं बाबो बि ग़रीब हो। ऐं मूंखे यादि आहे त अम्मा जेका छा कुकड़ियूं पालींदी, उन जा आना गॾु कंदी, उहे विकिणंदी। बाबो दर्ज़ी हूंदो हो। ऐं भाइर भेणूं घणा हुआ साईं 2 भेनर ऐं 4 भाउर। भेणुनि छा कयो? भेणुनि कुझु कोन कयो, शादी कई, 12 ॼणनि गुज़ारे वियूं। ऐं भाउर, वॾो भाउ मुंहिंजो एग्रीकल्चर में हुयो, उन जा पुट हींअर आहिनि। त 2 भाउर आहिनि? हिकिड़ो भाउ जहिड़ो आहे, 3 न बनी विया आहिनि। अव्हां 3 ॼणा हुआ? असां 4 हुआसीं। 4। वॾो मरी वियो, उनजो नालो? उनजो नालो अहमद। उहो छा करे? उहो एग्रीकल्चर में हूंदो हुयो। तंहिं ज़माने में हिकिड़ी पोस्ट हूंदी EADA, एक्स्ट्रा असिस्टेंट डिप्टी डायरेक्टर, अहिड़े नमूने नालो हुयो। पोइ उहो जल्दी मरी वियो 40 सालनि जी उमिरि में। मूंखां नंढो जेको हो सो वरी कोर्स हिकिड़ो निकितो पंहिंजो टेक्नीशियन्स जो बेसिक हेल्थ यूनिट जी स्कीम निकिती। त पोइ उन में उहो कमु कंदो हो, पर पोइ उन में छॾे ॾिनो, पोइ पंहिंजी प्रैक्टिस कंदो हो। 3 अब्दुल अज़ीज़ हुयो, उहो समाजी ऐं सोशल वर्कर हूंदो हो। तव्हां सां अलाए छो कोन टकरियो, ऐं ज़रूरु टकरियो हूंदो, पर तव्हां सुञातो कोन हूंदो उन खे। उहो गुज़ारे वियो। उहो हिन में NIT में हूंदो,
चौथों हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़। त इहे 4 ॿ भेनर। त पोइ अमड़ रही उहा बि जल्दी गुज़ारे वई, उहा 1974 में गुज़ारे वई। बाबो वालिद साहब खां 9 वालिद साल साहब अवल। खां 10 साल अॻु। त इन्हनि ॿिन्ही जो मूं ते तमामु गहिरो असरु रहियो, उन्हनि जी ज़िंदगी मां ॾिठी। ऐं नंढे हूंदे जो असरु इहो हुयो त मूंखे यादि आहे त जॾहिं बि अखि खुलंदी राति जो, हिकिड़ो त हुन में खुलंदी कान नंढा हुआसीं, त पहिरियों जेको लफ़्ज़ पवंदो हो क़ुरान जो पवंदो। अमड़ वेठी क़ुरान पढ़ंदी, अमां जंड पीअंदी, ऐं पोइ उन जंड पीअण वक़्तु ज़िक्र बि कंदी ऐं जंड बि पीअंदी। उहो जेको मिठाण उन ज़िक्र जो आहे, मां विसारे नथो सघां, विसारे नथो सघां। असांजे घर जे हेठां उठ लंघंदा राति जो, टला उन जा हलंदा, टिलड़ियूं। टिलड़ियूं। पोइ हिकिड़ो उहो आवाज़ु, ॿियो वरी घर जे भरिसां नार हूंदो हुयो, उहो नार वहंदो हुओ राति जो, वरी उन जो नार आवाज़ु, जे लोटिन जो आवाज़ु। ऐं अमां जो ज़िक्र। वाह। इहे 3 शयूं जेके आहिनि, हींअर माण्हू सम्झी नथा सघनि त इहे 3 शयूं छा हुयूं। वाह वाह। ॿुधो न, इन्हनि मूंखे कॾहिं बि इन्हनि जे यादि कॾहिं मूंखे इंग्लैंड, अमेरिका, पाकिस्तान में मुतासिर कंहिं शइ न कयो। उहे शयूं मुंहिंजे साम्हूं हूंदियूं, अमां बि हूंदी, बाबो बि हूंदो, इहो अव्हां जे कननि में जलतरंग वॼंदो हो वॼंदो 3 रहियो, पासनि खां। 3 पासनि वॼंदो रहियो ऐं अञा ताईं। सो पोइ मां मैट्रिक कई, सुठियुनि मार्कुनि सां दाख़िला मूंखे कॉलेज में मिली वई। हाणे साईं प्राइमरी किथे पढ़ियव पंहिंजे प्राइमरी ॻोठ? कंडियारे में, सेकेंडरी कंडियारे में, हा। इंटर साइंस हैदराबाद में, गवर्नमेंट इहो कॉलेज कंडियारे में स्कूल हिंदू ठाहे विया हिंदू साईं। कंहिंजे नाले सां? इन्हीअ खे चवंदा हुआ, इहो मूंखे यादि न आहे, मूंखे हॉस्टल जो नालो यादि आहे, पीताम्बर हॉस्टल। हॉस्टल हुई? हा सी हॉस्टल ई ज़बरदस्त, 50-60 अलाए 70 माण्हुनि जी हॉस्टल हूंदी, अच्छा, बोर्डिंग छॾींदा हुआ फर्स्ट तॾहिं? क्लास बोर्डिंग हूंदी, जिते मानी टिकी सभु उन्हनि खे माण्हुनि खे मुफ़्त में मिलंदी। ऐं उहा हॉस्टल हिते किथे सिंध में शायदि ॿिए हंधि अहिड़ी हुजे ई न, अहिड़ी हॉस्टल पोइ हूंदी। बचाई अथव? न साईं, छो अच्छा बचाए? ख़ैर। न साईं, असां पंहिंजे रिवाज ते बिल्कुलु पूरा आहियूं। हा। छो त वरी जेके असांजा मुस्लमान भाउर आया त उहे उन खे, उहे त पोइ आया, उन्हनि खे पोइ ॾिसूं था। न साईं, उहे 48 में आया न हा साईं। 48 में जॾहिं आया, मूंखे यादि आहे त 47 अप्रैल मई में शुरू थी विया अचनि। हा 47 में मां पहिरीं जमात में हुयुसि, अगस्त में, हा। त हे अची विया त राह उन्हनि खे स्कूल में हुओसीं। असांजी फिज़िक्स जी लैब हूंदी फस्ट क्लास, पाकिस्तान में शायदि सिंध में किथे शायदि हुजे। उन दादा पुट टाड़ी खणी हुते चुल्हियूं ठाहे वेठा पंहिंजी मानी पचाइनि, ऐं असां वरी उन्हनि जी ख़िदमत कई। शहर मां वठी ईंदा हुआसीं मानी टिकी, मुंहिंजो 10 साल उमिरि हुई, त पोइ शहर मां मानी टिकी वठी ईंदा हुआसीं, सवड़ियूं कंबल इहो खणी ईंदा हुआसीं, उहा उन्हनि खे ॾींदासीं अचे। त उहो उन ते कब्ज़ो थी वियो। ऐं वरी पोइ असां वारा बि घटि कोन्हनि के, वॾो ग्राउंड हूंदो हुओ उन्हनि जो, प्ले ग्राउंड, उन ते कब्ज़ा थी विया। त मां मैट्रिक कई त उते असांजो पाड़ेसरी जेको हुयो सचेनो साहिबु सेठ हो, उन बाबे खे चयो त तूं ग़रीब माण्हू आहीं, तूं पढ़ाए कोन सघंदेसि, त मां तुंहिंजे छोकिरे खे नौकिरी वठी ॾियां। त बाबे चयोसि हाणे हुनखे पढ़ण जो शौक़ु आहे, ठीकु आहे, ग़रीब आहियां, पर मां हुनखे पढ़ाईंदुसि। पोइ मां इंटर साइंस कई, मां फस्ट पोजीशन आई मुंहिंजी सिंध यूनिवर्सिटी में, फस्ट पोजीशन। अच्छा। हालांकि बायोलॉजी ऐं मैथमेटिक्स गॾु हूंदो हो तॾहिं, गॾु हूंदो। ऐं हमेशह मैथमेटिक्स वारा पोजीशन खणंदा। आहे पहिरियों भेरो हुयो जो हिकिड़े बायोलॉजीअ वारे तव्हां मैथमेटिक्स, माना ट्रेंड सेटर थियो। मां पोइ हिते डो मेडिकल कॉलेज में मूंखे त मिली। इहो साल थियो वञी कहिड़ो? इहो साल थियो वञी 57। यूनिवर्सिटी हिकिड़ी 55 तॾहिं? मां यूनिवर्सिटी हिकिड़ी, कॉलेज 2, हिकिड़ो शिकारपुर ऐं ॿियो शिकारपुर माना C&S। हा उहो ऐं नालो ॿियो? हुनजो, ऐं हा ॿियो इहो गवर्नमेंट कॉलेज हा हैदराबाद। हा। ऐं ॿ इहे हुआ। पोइ डो मेडिकल कॉलेज में मूंखे दाख़िला मिली वई, ऐं हैदराबाद मां सिर्फ़ु अकेलो हुयुसि सिंध मां जंहिंखे दाख़िला मिली डो में। माना कराची खां ॿाहिरि? हैदराबाद खां ॿाहिरि कराची में मिली, डो मेडिकल न न, कॉलेज कराची खां ॿाहिरि जेका ॿाहिरि मां सिंध अकेलो, आहे, हा अवां अकेला? मां अकेलो हुयुसि, ॿिया हुतां सिंधी 2-3 हुया। माना सिंध यूनिवर्सिटी मां तव्हां अकेला आहियो, अकेला बाक़ी कराची यूनिवर्सिटी भाई मां? कराची यूनिवर्सिटी जा हुया। ठीकु आहे। पोइ डॉक्टर जमाली साहिबु आयो, उहो पर उहो आयो बलोचिस्तान जी सीट तां,
नाला खणंदा वञो सॼा। मौला बख्श जमाली। हा, माना एनेस्थेटिस्ट हो जेको, न साईं, ही सर्जन हो, सर्जन हो जेको। सर्जन। हा, पोइ मां 62 में MBBS कई। माना ENT सर्जन जी ॻाल्हि था कयो। जनरल सर्जन हो। अच्छा। इहे जमाली ही हाणे जेके आहिनि हा, इहे न, ही उन अच्छा, खां अच्छा, सीनियर हो। हा। 62 में जेको सो मां कई, पोइ 65 में मां इंग्लैंड हलियो वियुसि। साईं हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो, तव्हां 62 में MBBS पास कई, 63 ताईं हाउस जॉब कयो हूंदव साल जो, उहो छा में कयव? साईं मां जनरल सर्जरी में कयो। ठीकु, जनरल सर्जरी में करे ऐं पोइ वरी आई में कयो। आई में कयो। हा, ऐं तेसि ताईं नौकिरी न मिली? हाउस जॉब 1.5 साल मां कई हाउस 1.5 जॉब। साल। पोइ मूंखे हिते इजना में ई RMOship मिली वई, रेजिडेंट मेडिकल ऑफिसर। उहा मां पहिरीं मेडिसिन में मिली, पोइ आई में मिली। पार्ट 1 FRCS मां हिते करे छॾियो। उन ज़माने में लाहौर में थींदो हो इम्तिहान, मां उहो इम्तिहान हितां पास कयो। हालांकि हिकु ॿ छोकिरा हूंदा रुगो जिन हितां पास करे सघिया, न त कोन कंदा हुआ। पोइ मां इंग्लैंड हलियो वियुसि। 3 साल मां इंग्लैंड में रहियुसि। 1968 में मां FRCS कई। पोइ उतां मां वरी मोटी आयुसि। मोटी आयुसि वरी हिते मूंखे RMOship ॾिननि, जंहिं मूं गुज़र बसर ॾुखियो पियो थिए ॾाढो। 300 पर 250 रुपया पघार हुई। पोइ मां दुबई हलियो वियुसि। 1 साल मां दुबई में रहियुसि, पर मूंखे पोइ हुते मज़ो न आयो। इन दौरान में मूंखे हिते असिस्टेंट प्रोफेसर जी जॉब मिली वई, त मां दुबईअ खे छॾे हेॾे हलियो आयुसि। हालांकि दुबईअ में पघार माशाल्लाह उन ज़माने में 4000 रियाल हुई, घरु हो, गाॾी हुई, हर शइ हुई। पर मां चयो बाबा मां ॻोठु वेंदुसि। उन जो उतां जो जे हिकिड़ो अंग्रेज़ सुपीडन, उन मूंखे चयो त मां जे पघार थोरी जे करे थो वञी त असां वधाईंदासीं। मां पघार ई कोन थो वञा, मूंखे उते मिले 250 350। बहरहाल हुन चयो त भाई तूं मिशनरी आहीं छा? मां चयो न साईं मां मिशनरी कोन्हे। चईं देन यू आर अ फूल। मां चयो इहा इन्हीअ में वज़न आहे। पोइ मां हिते हलियो आयुसि। अकुल घटि आहे, हिन में वज़न आहे, आहे बाक़ी मां मिशनरी न आहियां। मिशनरी त कोन्हे। मिशनरी हुननि वटि जेको आहे न, जेको उहो जहिड़ो सॼी दुनिया छॾे, तबलीगी उहो जेको त्यागे अचे, बाक़ी त्यागे शइ अचे, उहो आहे मिशनरी। मां चयो उहो कोन्हे आहियां मां। बाक़ी इहा जेका बेवकूफ़ी वारी ॻाल्हि आहे, इहा मां चयो ख़ानदानी आहे। भुटे साहब पियो तारीफ़ कराए हुनजो खर साहब जो ईरान वारे सां। चई ई मिस्टर खरस्त, मर्द खर नीस्त, ख़ानदानी खरस्त। सो मां चयो वाह इहो इन जी ख़ानदानी। माना ॿुधाए भला। हा, चई त ही मिस्टर खर आहे। खर चवंदा आहिनि गॾह खे। गुलाम मुस्तफ़ा खर। हा, वाह, चई खर गॾह खे हा, चइबो। चई माण्हू गॾह कोन्हे, ख़ानदान गॾह आहे। सो मां चयो बाबा मां इहा मुंहिंजी आहे, मर्ज़ु आहे मुंहिंजो। उहो बाबे अमा खां मूंखे वर्से में मिलियो हाणे आहे। तव्हां मोटी आहियो, हाणे असिस्टेंट मोटी आहे प्रोफेसर, बसि। जनाब पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर, हाणे इहे हिते डायरेक्टर केरु आहे तव्हांजो? उन में डायरेक्टर हिकिड़ो हूंदो हो कर्नल रशीद। कर्नल रशीद साहब। हा, उहो पोइ पाण बदिलिया। डॉक्टर बि हो। हा, उहो डॉक्टर, कर्नल डॉक्टर हो, भलो माण्हू हो ॾाढो। ऐं अमां शादी वादी करे छॾी आहे? शादी मां 2nd ईयर जो इम्तिहान ॾेई पोइ कई। अच्छा, 3rd माना ईयर फर्स्ट प्रोफेशनल या? फर्स्ट प्रोविजनल पास करे उहे 2 साल आहे न तॾहिं? 2 साल। हा, उन खां पोइ मां शादी कई। 59 जी ॻाल्हि आहे, 59 में मां शादी कई। अच्छा, घणा ॿार तव्हांखे? साईं 4 छोकिरियूं हा, ऐं हिकिड़ो छोकिरो। माशाल्लाह। छा कनि? हाणे उन्हनि मां हिकिड़ी त हाउस वाइफ आहे, हा, 2 हाउस वाइफ आहिनि। हा, हालांकि आहिनि उहे उन पहिरीं जेको सो MA इंग्लिश में कई कराची यूनिवर्सिटीअ मां। ॿी जेका आहे त MA स्टेटिस में कई, उहा कॉलेज ऑफ सर्जन्स, इन कॉलेज ऑफ पंहिंजो लियाकत, शाहरा लियाकत आहे कॉलेज वुमेन जो हिते। हा, हिते उन बंस रोड जे में। मुंड हा, ते। उन में उते प्रोफेसर आहे। नालो छा आहे ऐं अदी? नाहिद। नाहिद। अच्छा, 3 जे हुनजो पहिरियों नालो अज़रा। उनजो मुड़ुसु डॉक्टर आहे, डॉक्टर मंसूर मेमन। ऐं हिन जो मुड़ुसु वरी उहो आहे शेख आहे, इरफान शेख आहे, पर उहो हींअर अमेरिका हलियो वियो आहे बिज़नेस जे चकर में। 3 जेका आई सा छोकिरी डॉक्टर अब्दुल फताह जी,
आहे ज़ाल, उहा पाण पीडियाट्रिशियन आहे, उहा डॉक्टर थी। ऐं डॉक्टर अब्दुल फताह किथे आहे? उहो इब्राहिम में ई आहे। उन उहो हाणे मुंहिंजी जाइ संभाले वेठो आहे इब्राहिम अस्पताल खे, ऐं उहो माशाअल्लाह ईअं ई कमिटेड आहे। ऐं चोथीं जेका आहे सा उन वरी मास्टर्स कई इस्लामिक स्टडीज़ में, अरेबिक में, पर उहा घरु वेठी आहे। उहा मोहम्मद सिद्दीक़ जी नुंहुं आहे। पुटु मुंहिंजो जेको आहे, जंहिं मूंखां हीअ ॻाल्हि ॿुधाई, मां अॻियां कटिजी वई, नंढिड़ो हूंदो त मूंखे त हिकिड़े ॾींहुं चए थो, बाबा हे सुबुह जो तूं वञी थो त ख़ाली थो वञे, शाम जो थो अची त तो वटि ॾोकड़ आहिनि, जो शयूं बि वठी थो अची, इहे ॾोकड़ किथां था अचनि? मूंखे लॼ आई इन जो जवाबु ॾियण में। मां चयो त मां शाम जो मरीज़ ॾिसंदो आहियां, पोइ उन्हनि खां ॾोकड़ वठंदो आहियां। त मूंखे थो चए थो, बाबा जिन माण्हुनि खे सूरु हूंदो आहे तूं उन्हनि खां ॾोकड़ वठंदो आहे? ओ माय गॉड। हाणे इहो थो चवे हिकिड़ो 10 सालनि जो ॿारु, साईं चवां त जेकर ज़मीन जाइ ॾे त मां अंदरि हलियो वञा। पोइ उन्हीअ खां पोइ जॾहिं उन्हीअ तां सेंट पैट्स ए लेवल कई, त उनखे चयुमि त तूं डॉक्टर थी। चई बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, जहिड़ो डॉक्टर तूं आहीं, मां अहिड़ो न थी अहिड़ो सघंदुसि, मूंखे न आहे थियणो। ऐं जहिड़ा डॉक्टर आहिनि अहिड़ो मां थियणो नथो चाहियां। तंहिंजे करे मूंखे छॾ त मां पोइ लम्स में हुनखे मिली वई, लाहौर वारीअ में। उतां हिन पंहिंजो मास्टर्स कई। पोइ वरी हिकिड़े साल लाइ मोकिलियोमांसि इंग्लैंड में, उतां ससेक्स में मास्टर्स एम फिल कयईं। पंहिंजो हाणे इहो दंग अथई, मां टको ई कोन्हे को, इहे पैसा बचाए रखिया मां तुंहिंजे लाइ, छोकिरियुनि ते त मां ख़र्चु कोन कयो, उन सभिनी खे पढ़ायुमि सरकारी स्कूलनि में। पोइ हुनखे स्कॉलरशिप मिली वई फुल ब्राइट जी, हो हलियो वई अमेरिका में PhD कयईं इकनॉमिक्स में। हिते वापसि अचे लम्स में वरी हिनखे असिस्टेंट प्रोफेसर करे रखियनि, पर उते पंजाब न ठही सघियो। न ठही सघियो। हिते आयो, हिते ज़रदारी साहिब जो हिकिड़ो दोस्त आहे, हिते हुनजो नालो हारिस साल आहे, छा थो चई, हारिस गज़दर। गज़दर, हा, उहो हिनजो दोस्त सोशल प्रोटेक्शन में आहे इहो, एडवाइज़र। हा, ठीकु आहे। उहो हिनखे वठी आयो आहे, तूं हिते अचु। पोइ मां हिनखे चयो, मां तोखे हिते क़बूल न कंदा। चई बाबा कोशिशि कयां, छो त उहो चए पियो त मूंसां रहे, पर हिन कोशिशि कई, पर पोइ हिन को अप्लाई करे छॾियो क़तर, त उते जॉब हिनखे मिली वई, से हलियो वियो क़तर। रवानगी कई। हाणे क़तर में आहे, सो उहो उते त ॿारहें सभु पंहिंजी पंहिंजी जाइनि ते आहिनि। डॉक्टर साहिबु हिकिड़ी नंढड़ी साई वठूं जी इजाज़त ॾियो। हा साईं, बिल्कुलु। साईं मोहम्मद साले मेमण साहिब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी साईं सां ज़िंदगी जी प्रोफेशनल लाइफ जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी।